छा आहे इस्माइल जी इस्माइल शाह जी ॻोठ जो नालो ॻोठ मारम अली छा मसइलो थियो आहे अॼु हिते क़त्ल थियो आहे छा मसइलो छा तां थियो आहे मामिलो हे सी मसलो इहो जो जॻह पुराणी आहे घणे टाइम जी पियल हा ठीकु आहे ही मालिक ऐं हू जेके हुया हुन जॻह केरु आहिनि उहे नालो ॿुधायो हुन अॻ में जेको हुयो हुन वज़ीर शाह नालो हा हुन जॻह हूं ही इमाम शाह जी जॻह ठीकु पोइ पाण में सेटअप में हुया पोइ हुन मालिक चयो मां तो हिते पाण में छा अथनि रिश्ते में हूं मां साथ मासा अथनि जी ठीकु पोइ हुन चयो भई मां तोखे केतिरा पैसा ॾींदुमि जॻह ठाराए ॾियो ठीकु हर शइ खे करे ॾियो पोइ हिन थोरो पंहिंजो प्लाट जेको फुट हुन जे पासे हिकिड़ो फुट रखियो ठीकु उन खां पोइ वरी आयो असांजो भाउ असगर शाह नालो अथसि ठीकु आहे ठीकु आहे हुन खां वज़ीर शाह खां जॻह पंहिंजी ख़रीदी कई ख़रीद कई उन टाइम ते उन टाइम ते हा केतिरी हुई हा तक़रीबन तक़रीबन उन टाइम ते 80,000 जी हुई एतिरी जी ठीकु आहे पोइ जो ख़रीद कई वरी इहा ॻाल्हि हिते रहिजी वई पोइ हिन मालिक हुनखे ईअं न चयो त बाबा उन टाइम ते त बाबा हीउ मुंहिंजो फुट तोॾे थिए थो हिन जॻह में मुंहिंजो फुट आहे ठीकु आहे इहा ॻाल्हि हुन इमाम शाह न हा हुनखे ॿुधाई ठीकु आहे उन खां पोइ तक़रीबन 20 साल थी विया 20 साल गुज़री विया 20-25 साल गुज़रिया हा। उन खां पोइ ही मालिक हुनजे बाबा हाणे मुंहिंजो फुट तोड़े थिए थो की बाबा तूं कहिड़े मालिक चयो कहिड़े हिन इमाम शाह हा इमाम अली हुनखे चयो हाणे असगर शाह खे वरी हा। हू त वियो हलियो हा, वियो हलियो, सही, माना हा। विकिणी वियो हलियो हा इमाम अली चयो इमाम असगर खे असगर हा शाह हिन चयो बाबा हाणे तूं उन टाइम ते केॾो हुई 25 साल थिया मूं पैसा ॾिना हा। हुन टाइम ते मूंखे चई हा हा तो ॻाल्हि न कई पैसा ॾिनई उन टाइम ते का अहिड़ो को अथॉरिटी अथसि या का वरितई या प्लाट वरितई लिखत हूंदसि या का ॻाल्हि हूंदसि अच्छा पाण में हा पाण में हुआ छा हा, लिखत। रिश्तेदार हुआ या लिखत कोन कराए हा रिश्तेदार हा ठीकु आहे पोइ पोइ ही हाणे हुनखे जॻह ॾे उन खां छिका हुटी पोइ अॼु वरी सभु सवेर कहिड़े टाइम ते ॾाढो तक़रीबन बसि सिज उभरियो हुयो हा उन खां हिन इमाम शाह पंहिंजे छोकिरे खे चाढ़ियो त बाबा हुननि जी जॻह तूं ड्रा कंहिंजी असगर असगर शाह जी हा असांजी इमाम अली शाह चाढ़ियो छोकिरे खे पंहिंजे छोकिरे ठीकु असांजी जॻह आहे पोइ हुन छोकिरे चयो बाबा तूं चढ़ हुनखे चयो न ट्राए जॻह ठीकु आहे उन तां छोकिरा पाण में मथे थोरा पाण में तिखमटा थी विया हा धक बक हयूं धक छा सां छा आहिनि ईअं बसि चंबा चाढ़ी हा ठीकु आहे पोइ हेठि बीठो इमाम अली शाह बंदूक हुन हथ में हुई बंदूक अथसि बंदूक छा हा, इमाम इमाम अली, अली हा। असगर शाह पंहिंजे घर हेठि बीठो हेठि हुयो सही पोइ हिन माना छोकिरे खे हिकिड़ो धक हयो गुसायो ॿियो हई छोकिरे खे धक लॻी किथे लॻोसि हिते पोइ कंहिंखे लॻो जाबिर शाह खे जाबिर शाह खे हा असगर शाह जे पुट खे अच्छा पोइ अस्पताल खणायासीं उते दम धणी हवाले कई दम धणिया वाले उहो काॾे विया आहिनि हींअर जेके जवाबदार काॾे विया आहिनि हींअर जवाबदार भॼी विया हींअर भॼी विया आहिनि 3-4 ॼणा भॼी उन खां पोइ वरी ॿिया सभु विया हलिया मां हुउसि हिकिड़ो ॼणो मुंहिंजो दुकानु पहुतो हा मां इहो मसालो थियो मां जो आयुसि त हुननि जो वरी ॿियो इमाम शाह जो पुटु आहे हा उहो फिरियो पियो ज़ाहिरी असांखे चिड़त हुयो हा कावड़ सही हुनखे जो मूं वरितो वठण जी कोशिशि कई त हुन मूंखे हीउ चक हयो आहे ॾिसो त। अच्छा ही छा आई हीउ चक हयो हीउ चक हयो अथसि हा पोइ छॾाए हू बि भॼी वियो भॼी वियो हो बि भॼी वियो अच्छा जाबिर जा तव्हां छा थिए जाबिर शाह मुंहिंजो भाइटियो भाइटियो आहे अच्छा माना जवाबदार जेके हिनखे माना क़त्ल करे हींअर फरार थी विया आहिनि घर छॾे फरार थी विया घर छॾे अच्छा हुन खां पोइ पुलिस आई आहे हाणे कार्रवाई हले पई हा तव्हांजो छा मुतालबो आहे असांजो मुतालबो हक़ थिए हक़ थिए इंसाफ़ कयो इंसाफ़ मिले अच्छा कहिड़े कहिड़े ते माना तव्हांजो केरु मुख्य जवाबदार हा मुख कहिड़ा आहिनि उनजो पुटु आहे नालो उनजो हिकिड़ो जो ॿियो ज़मीर शाह ज़मीर आबिद शाह ॿियो ज़मीर शाह ॿियो ॿियो शहबाज शाह हा। आबिद शाह हा ज़मीर शाह मुख्य जवाबदार इमाम अली शाह इमाम अली शाह आहिनि ॿिया इहे गॾु अथसि इहे बसि हा ॿिया गॾु अच्छा ठीकु आहे